A2 खीर जे बारे में ॿुधियो आहे? तव्हांखे कन्फ्यूजन थिए थो की उमेश ही त इलाही महांगो आहे, पर माण्हू चवनि था ही सुठो आहे, साधारण जेकी गांयुनि जो खीर आहे उहो सुठो कान हूंदो आहे। आयो लाल सभई चओ झूलेलाल। इन वीडियो में पाण खुलासो करण वारा आहियूं हुनजो, ठीकु आहे। ॾिसो, जेको खीर आहे हुन में अलॻि अलॻि प्रोटीन हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे वे, ॿियो हूंदो आहे केसीन। जेको केसीन प्रोटीन आहे उहो तव्हांजे पनीर में बि हूंदो आहे। उन में ॿ प्रकार हूंदा आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे A1 केसीन ऐं ॿियो हूंदो आहे A2 केसीन। A1 तव्हांजी जेकी क्रॉस ब्रीड गांयूं आहिनि, जर्सी गांइ, उन मां तव्हांखे जेको खीर मिलंदो आहे उन में हूंदो आहे A1 प्रोटीन। गिर जी गांइ आहे, देसी गांइ, उन मां जेको खीर मिलंदो आहे उन में तव्हांखे मिलंदो आहे A2 प्रोटीन। हाणे कुझु माण्हुनि में जेका A1 मां जेको प्रोटीन निकिरे थो, A1 केसीन, उहो डाइजेशन इश्यूज़ ॾी थो सघे। A2 हिन जे कंपेरिज़न में सभिनीनि लाइ सेफ़ आहे। इवन तव्हांखे डाइजेशन इश्यूज़ आहिनि उन लाइ बि सेफ़ आहे। त तव्हां हिनखे अफोर्ड करे था सघो A2 खीर खे, त तव्हां रोज़ जो रोज़ खाओ। पर तव्हां A1 जेको तव्हांजो नॉर्मल खीर आहे उहो तव्हां सुठी तरीक़े सां पचाए था सघो, त तव्हांखे कोई ज़रूरु कान्हे महांगो खीर वठण जी, छोकी ॿिन्हिनि में न्यूट्रिशन क्वालिटीज़ सेम आहिनि। तव्हांजी हेल्थ ओवरऑल खाते पीते जे मथां डिसाइड थींदी, खीर कहिड़ो सुठो आहे उन जे मथां न।